अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी। नाज़रीन, असांजो जेको प्रोग्राम जैकबाबाद शहर जे गौशाला ग्राउंड ते हिकु तमामु वॾो प्रोग्राम थी रहियो आहे, जंहिंमें पूरे पाकिस्तान खां हिंदू कम्यूनिटी सां वास्तो रखंदड़ उहे समूरे जो समूरा अॻवान पहुतल आहिनि। हज़ारे हिंदू मर्द औरत हिंदू मौजूदु आहिनि, केतिरा ई मुस्लमान बि हिन प्रोग्राम में आहिनि। हिन प्रोग्राम जो जेको मक़सदु ॿुधायो वञे थो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो आहे मज़हबी रवादारी, भाईचारो, अमन वारी प्रचारक करणु ऐं वतन अज़ीज़ पाकिस्तान जे मथां आयल तकलीफ़नि वारी सूरत हाल खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ी मज़हबी तरीक़े सां दुआऊं करणु ऐं प्रार्थना करणु, जेको मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिंदू कम्यूनिटी जा माण्हू कंदा आहिनि। उनजो चवणु आहे त वतन अज़ीज़ ते हिन महिल आयल वक़्त जे हवाले सां दहशतगर्दीअ वारी हीअ जेका लहर छायल आहे मुल्क में, उन लहर वारो तासुर घटाइण जे लाइ, हिन कम्यूनिटी खे इहो अहसासु ॾियारण जे लाइ त न ही मुल्क सिर्फ़ु जीअं ॿियनि मज़हब वारनि जो आहे, अहिड़ी तरह सां हिंदुनि जो बि साॻी तरह सां ई वतन आहे। उहो प्रोग्राम करायो पियो वञे हिते जैकबाबाद जी हिंदू कम्यूनिटी पारां। चयो थो वञे त पाकिस्तान बल्कि सिंध जे थर वारे इलाइक़े खां पोइ पूरे पाकिस्तान में जेकॾहिं सभ खां वॾी तादाद हिंदुनि जी आहे त पोइ जैकबाबाद ज़िले अंदरि आहे। जैकबाबाद में लॻभॻि को 40,000 खां वधीक तादाद में हिंदू कम्यूनिटी जा माण्हू रहनि था। उन्हनि जी मेज़बानी हेठि अॼु हिते प्रोग्राम करायो थो वञे। उनमें हज़ारे माण्हू शरीक आहिनि, पूरे पाकिस्तान खां हिते अॻवान आयल आहिनि। हिकु वॾो ख़ूबसूरत पंडाल सजायो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दुआऊं कयूं वेंदियूं। उन हवाले सां हिन प्रोग्राम जी मेज़बानी कंदड़ जैकबाबाद पोइ जो हिंदू जनरल पंचायत जे ज़िलई सदर असां लालचंद सीतलानी सां ॻाल्हाईंदासीं। लालचंद, इहो असांखे ॿुधायो महिरबानी करे त हीअ जेको प्रोग्राम तव्हां करे रहिया आहियो, हुन में पूरे पाकिस्तान खां हिंदू कम्यूनिटी जा माण्हू शामिल आहिनि, मुस्लमाननि जो बि हिते शिरकत नज़र अचे थी ऐं उन्हनि खे बि हिकिड़ी मज़हबी भाईचारे वारी तव्हां ॻाल्हि कयो था, त हिन प्रोग्राम जो मक़सदु छा आहे ऐं हीउ प्रोग्राम केतिरे वक़्त खां पोइ हिते थी रहियो आहे? साईं, हीउ गीता सम्मेलन अॼु 30 सालनि खां बाद में जैकबाबाद में थी रहियो आहे। तक़रीबन 30-31 साल थिया। उनखां बाद में अॼु इहो प्रोग्राम असां मुनक़िद कयो आहे, जेको गीता सोसाइटी ऐं पंहिंजे हिंदू पंचायत गॾिजी ऐं पंहिंजे शहर वारनि असांजे ॿाहिरनि जी इहा महिरबानी सां इहो गीता सम्मेलन प्रोग्राम मुनक़िद थियो आहे। ऐं हिन में भाईचारो, रवादारी ऐं पंहिंजे धर्म जे मुताबिक़ जेका आहे सिख्या ऐं पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जे लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं त असांजे वतन ते का बि आंच न अचे, असांजे वतन जा माण्हू असां सुखी रहूं। असांजो पहिरियों पाकिस्तान आहे त असां बि आहियूं। अच्छा, हिन जेको एॾो प्रोग्राम आहे, छा इहो मुल्क जे ॿियनि शहरनि में बि थींदो आहे या इहो को हर साल कंहिं हर पाकिस्तान जे हर शहर में थींदो आहे या ही मखसूस को टाइम हूंदो आहे उन खां पोइ हिते थींदो आहे? साईं, ही प्रोग्राम सॼे मुल्क में वाकई थींदो आहे, पर वॾे अरसे खां पोइ थींदो आहे। जीअं हाणे मां तव्हां ॿुधायो त 30 सालनि खां पोइ जैकबाबाद में थिए थो पियो। हाणे 25 तारीख़ ते सादकाबाद में इहो प्रोग्राम ॾिठो वियो आहे। इन खां अवल जेको आहे पहिरियां सखर में थियो हुयो, 2 महीना अॻु में सादबेल साहिब में उते थियो इहो प्रोग्राम, अॼु हिते थियो आहे। इन खां पोइ 25 तारीख़ ते सादकाबाद में ॾिठल आहे। माना सॼे मुल्क अंदरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदो आहे? हा हा, जिते उते जी संगत जेका उहे पंहिंजा हिंदू बिरादरी चाहींदी आहे, जेके उहे पंचायत हुजे या तो गीता संगत हुजे, उहा कराईंदी आहे। उहो पूरो थींदो पूरे पाकिस्तान में आहे। ॾिसो, ही हिकिड़ी मज़हबी रवादारी, भाईचारे, सहप वारे माहौल खे वधाइण जे लाइ या उनखे हथी ॾियण जे लाइ प्रोग्राम त कयो थो वञे, पर हिंदू कम्यूनिटी समेत जेके मुख़्तलिफ़ हिंदू कम्यूनिटी सां माण्हू वास्तो रखनि था, उन्हनि जे मसइलनि ते उन जे हल जे लाइ या उन्हनि जेके शिकार आहिनि जिन मसइलनि जो, उन हवाले सां बि को प्रोग्राम हिन में ॻाल्हायो वेंदो आहे या उन ते बि वीचारियो वेंदो आहे? हा, बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हांजी हक़ीक़त आहे त उन मसइलनि ते बि ॻाल्हायूं। छो पंचायतूं गॾु थींदियूं आहिनि त उनमें जेके मसइला मसाइल हूंदा आहिनि उहे हिक ॿिए जे साम्हूं रखिबा आहिनि। रवादारी, भाईचारो या जंहिं बि जेके मसइला असांखे दरपेश आहिनि उन मसइलनि ते पंचायतूं ॻाल्हाईंदियूं आहिनि। इहे मसइला थींदा आहिनि, बिल्कुलु इहे ॻाल्हाईंदा आहियूं असां पाण में, इहे मसइला बि हल थींदा। भला हिते हिन प्रोग्राम में केतिरा माण्हू शरीक थींदा? हिते प्रोग्राम में साईं तक़रीबन 10 खां 15,000 माण्हू ईंदा, शरीक थींदा ऐं अची चुका आहिनि। तव्हां ॾिसो था पिया त प्रोग्राम वॾे पैमाने ते शुरू आहे। हिन वक़्तु शाम 7 बजे ताईं प्रोग्राम हलंदो। बिल्कुलु हिते वॾे पैमाने ते हर बंदोबस्तु कयो वियो आहे, खाधे पीते जो, रहण जो, जेको आहे प्रोग्राम ॿुधण जो सुठे नमूने सां। हिंदू कम्यूनिटीअ जी अॻवानी कंदड़, ज़िले घोटकी अंदरि अॻवानी कंदड़ हिकु ॿियो अॻवान असां सां गॾु आहिनि। साईं, तव्हांजो नालो? वकील अर्जन दास, चेयरमैन पाकिस्तान मेघवाड़ काउंसिल।
मेघवाड़ काउंसिल जा तव्हां पाकिस्तान जा चेयरमैन आहियो, तव्हां हिते हिन प्रोग्राम में मौजूदु आहियो। हिन प्रोग्राम जा मक़सद कहिड़ा हुजनि था, हीउ प्रोग्राम छो मल्हायो वेंदो आहे? रूहानी तरक्की ॾियारण जे लाइ, छो त असां मादी हालतुनि में घिरजी फासी विया आहियूं ऐं ख़ुदि ई पंहिंजी अकुल ऐं पंहिंजे इन अटकलुनि में अहिड़ा फासीअ दुखी थी विया आहियूं। इन्हनि सभिनी जो इलाज ऐं इन्हनि खां ॿाहिरि निकिरण, दिली ऐं क़ल्बी सुकून हासिलु करण जे लाइ हीअ जेकी कुझु असां ॿुधूं था श्रीमद भगवत गीता जो ज्ञान, सो इहो असांजे अंदर खे राहत ॾिए थो। ऐं इहो न फ़क़ति हिंदुनि पर पूरी मनुष्यता, जीव जंतर सभिनी जे लाइ हीअ ॿुधणु भाग वारी ॻाल्हि आहे ऐं हीअ रूहानी तरक़ी ॾियारे थो। हिन में मुल्की सलामती, अमन ऐं भाईचारे जी बि ॻाल्हि कई वञे थी। हीअ त पूरे विश्व लाइ आहे। जीअं भिटधणी भाषा चयो आहे, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्तूं दिलदार आलिम सभु आवादाब। त हीअ फ़क़ति मोहबत जी ॻाल्हि आहे, पूरी इंसान ज़ात खे तरक़ी ॾियारण जी ॻाल्हि आहे। उनखे इन संसार में त रब मोकिलियो, तव्हां वञो करे मुंहिंजे हिन संसार खे ॾिसो ऐं इन जो आनंद वठो, लुत्फ़ वठो, पर वरी वापसि घर में त अचिणो आहे न। पोइ माण्हू जॾहिं रस्ता भुलिजी थो वञे, इहे असांखे उहे रस्ता ॿुधाइनि था वरी पंहिंजे मालिक वटि पहुचणु ऐं कतरे खे समुंड में वञी मिली करे सागर थियण जे लाइ हीअ गस आहिनि। न थियो आहे, ॿियो दफ़ो थियो आहे। पहिरियों असांजो 1984 में थियो हुयो प्रोग्राम, इहो 32 सालनि खां प्रोग्राम। इन में दर्स इहो ॾिजो वञे थो त माण्हू कीअं थिजे ऐं माण्हू जी शेवा कीअं कजे, ख़िदमत कीअं कजे, माण्हुनि खे ॼाण ॾिनी वञे थी, त अवेयरनेस जीअण जो ढंग ॾिनो वञे थो। ॿियनि मुल्कनि में बि कराया वञनि था, पूरे मुल्क में थियनि था अहिड़ा प्रोग्राम। असां वटि 32 सालनि खां पोइ थियो आहे इहो। न बिल्कुलु न बिल्कुलु असां पहिरीं दुआ इहा घुरते असांजे पाकिस्तान जी सलामती थिए ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो हुजे, अमन जो पैगाम ॾे। भगवत गीता जेका आहे न, सिर्फ़ु का हिंदुनि जो शास्त्र न आहे, पूरे विश्व जो शास्त्र आहे। उहा अमन जो ई दर्स ॾिए थी त अमन सां ई रहे, ॿिए खे पाण बि अमन सां रहे, ॿिए खे अमन सां रहण ॾे। दर्स इहो आहे इंसानी ख़िदमत। सभ खां पहिरियों आहे इंसान जी ख़िदमत करणु। हे ईश्वर भॻवान, सभु ईश्वर जेके अवतार थिया आहिनि, हिते राम कहूं या ईश्वर कहूं, अलाह कहूं या भॻवान कहूं, हिकिड़ी दर्स आहे इंसानी ख़िदमत। सभ खां पहिरियों दर्स आहे इंसान जी ख़िदमत करणु आहे। ईश्वर बि ईअं चए थो की इंसान जी ख़िदमत कर। हे जेका तव्हां ॿुधो था तव्हां सम्मेलन खे, ईश्वर पहिरियों ई इहो चयो की पंहिंजी इंसान जी ख़िदमत कर। ग़रीब जी अगरि पड़ोसी हुजे तो ग़रीब जी ख़िदमत कने, उन ते अलाह तुंहिंजे मथां राज़ी आहे, भॻवान तुंहिंजे मथां राज़ी आहे। बाक़ी आहे सभु अलाह जो नालो, सभु शालती वारो किसो आहे। शालती वारो इहो किसो निर्वत साम्हूं, जेकी निर्वत कने तॾहिं पाईंदे, झुकदे त माना सेज पाईंदे। बिल्कुलु सही, यकजहती इंशाल्लाह आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद हुजे, पाकिस्तान पैंदाबाद हुजे इंशाल्लाह। हे जेको सम्मेलन थियो आहे, असां उनजे लाइ बि दुआ, पाकिस्तान जे लाइ बि दुआ घुरूं था कि अलाह साईं दहशतगर्दनि खे तबाह करे असांजो मुल्क अमन अमान और ख़ुशहाल रहे ऐं ख़ुशहाल रहे। अॼु जो ही ॾींहुं असां लाइ वॾो अहमियत जोॻो ॾींहुं आहे, जो अॼु गौशाला जेका भॻवान कृष्ण जी नगरी आहे, उन नगरी में अॼु गीता सम्मेलन थी रहियो आहे। असांजे शहर जेकबाबाद, असांजे जेको सिंध में जेके असां हिंदू रहूं था, उनमें वॾे में वॾी आबादी असांजी जेकबाबाद में आहे, जिते ही गीता जो प्रवचन थी रहियो आहे। अॼु असांजा हिते प्रचारक आयल आहिनि जेके, ऐं जस ॾियां थो सभिनी खे, हिंदू पंचायत जेकबाबाद खे, गीता ज्ञान सोसाइटी जेकबाबाद खे, जिन ही गीता जो सम्मेलन कराए। जेके असां हिंदू जाति जा रहंदड़ आहियूं, असां दुनिया में कारोबार हर शइ करे रहिया आहियूं, उन सां गॾोगॾु असांजो ही बि हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त असां पंचायतुनि जो, सोसाइटियुनि जो, त असां पंहिंजो मज़हब, पंहिंजे धर्म अनुसार असां उन्हनि खे पंहिंजी हिकिड़ी सिख्या ॾियूं। अॼु जे हिन सम्मेलन सां असांजी हिंदू बिरादरी में हिकिड़ो सुठो मैसेज वेंदो, श्रीमद भगवत गीता साहिब जो उहो मैसेज वेंदो, जेको पाण में जेको आहे त एको कयो, पंहिंजे हक़ लाइ विड़ो। अॼु शायदि असांजो उहो ॾींहुं आहे जेको असां सभु हिते गॾु थिया आहियूं। असांजे सनातन धर्म जो न्यापो ई इहो आहे साईं, मैसेज इहो आहे त हिकु हुजो ऐं पाण में गॾु हुजो, गॾु रहो, एको कयो। इहो ई असांजे सनातन धर्म जो मैसेज आहे। सभिनी खे हिकु करे ॾिसो। साईं अॼु जेकाबाद जे मथां धणी जी कृपा थी आहे। हे 31 सालनि खां पोइ जेकाबाद में हिकिड़ो वॾो सम्मेलन थिए थो।
जंहिंमें असांखे पंहिंजे मज़हब जे बारे में ॼाण ॾिनी वञे थी। वॾा वॾा स्कॉलर इंडिया खां बि स्कॉलर आया आहिनि, सॼे पे पाकिस्तान मां हिते स्कॉलर आया आहिनि जेके असांखे ॼाण ॾींदा त असांजो धर्म छा चए थो, छा सिख्या ॾिए थो ऐं असांजो धर्म कीअं भाईचारे जी सिख्या ॾिए थो, उन जे बारे में असांखे वॾी ॼाण थिए थी। उन में अॼु सॼे जैकबाद जा माण्हू हिते आया आहिनि, पर पूरी सिंध खां माण्हू हिते आया आहिनि, इन जे करे ई आया आहिनि त पंहिंजे धर्म जे मुताबिक़ उन्हनि खे ॼाण थिए। बिल्कुलु में अती मिलंदी नहीं, हर मज़हब इहो ई चाहींदो आहे त भाईचारो इंसानियत जी ख़िदमत कयो। असांजो मज़हब ईअं ई आहे, उहो बि ईअं ई चए थो इंसान जी ख़िदमत कयो। हर आत्मा में परमात्मा वसे थो, इन जे करे परमात्मा कॾहिं बि न चाहींदो त इंसान भाईचारे जो मज़हब, ये जेके भी असांजा स्कॉलर भाईचारे के लिए आया हैं, इंसानियत की खिदमत कयो। हाँ भाईजान, ये तो बिल्कुल होना चाहिए और हर समय होना चाहिए, हर वक्त, क्योंकि 25 तारीख को हमारा सादकाबाद में भी हमने ये प्रोग्राम रखा है। वो कृष्णा मंदिर है हमारे वहाँ धाम है, वहाँ भी 25 तारीख को है। बल्कि हर लम्हा ऐसा काम तो होना चाहिए जो कि मालिक के लिए सब चीज कुछ कुर्बान होना चाहिए। असल में हिंदू धर्म जो जो बुनियादी किताब आहे गीता है। गीता में सॼो भक्ति मार्ग ॿुधायो वियो आहे, जंहिंखे असां सिंधी सूफ़ीज़म चवंदा आहियूं, या त हिकु मौला जी सिफ़त, ऐं गीता में इहो ई आहे। ऐं हिंदू मज़हब जेको वेद आहिनि, शास्त्र आहिनि, सभिनी में भक्ति मार्ग आहे, सूफ़ीज़म आहे, सम्झो। अच्छा, उन में ही गीता ते मथो जेको प्रोग्राम थिए थो, सॼी सिंध खां जेके प्रीचर आहिनि आया आहिनि, त माण्हुनि खे वधि में वधि नॉलेज ॾिजे। छो जो अॼु हिन दौर में नौजवान जेको आहे पंहिंजे मज़हब या धर्म या इंसानियत खां थोरो हटिजी वियो आहे। उन्हनि माण्हुनि खे रस्ते ते हाणे ते ई लेक्चर करणा आहिनि सॼी सिंध मां। ऐं इहे जैकबाद में सभ खां वॾो प्रोग्राम थी रहियो आहे। अॻु बि 30-35 साल थियो अॻु, ऐं हिन में माण्हुनि खे फ़क़ति इन लाइ तयारु करिणो आहे त मज़हबी रवादारी, भाईचारो, मोहबत ऐं प्यारु ॾिनो वञे। हा, इहो बाक़ाइदे ॼाण ॾिनी थी वञे न, ऐं माण्हू उन ते अमल करे रहिया आहिनि, माण्हू उन ते अमल करे रहिया आहिनि। असां वटि हर शहर में गीता सोसाइटियूं ठहियल आहिनि, उहे इन्हनि ॿारनि खे बाक़ाइदे इन शइ जी प्रीचिंग कनि थियूं, भाईचारो हुजे, मज़हबी बि समाजी बि, सम्झो। सभ खां वॾो बुनियादी गीता जो जेको प्रीचिंग आहे उहा इहा ई आहे, भाईचारो, इंसानियत, मोहबत। बिल्कुलु बिल्कुलु पहिरियों ई असांजे हिंदू धर्म में फिलासफ़ी इहा आहे, जो धरती जेका आहे न उहो माउ आहे। जेको माण्हू जिथे ॼमे थो उनखे पंहिंजी माउ सम्झे थो, पोइ माउ जे लाइ दुआ वठिबी बि आहे, दुआ ॾिबी बि आहे। असां वटि सभ खां वॾो जेको अवतार आहे, पैगंबर आहे, रामचंद्र थियो आहे। उनखे 14 साल जेॾी महिल बनवास थियो, उहो बनवास वञणु लॻो त पंहिंजी अयोध्या नगरी हुई जेका हुनजो राज हुयो, उतां जी मिटी हो 14 साल पाण सां गॾु खणी वियो, इन लाइ त भई धरती जेका आहे माता आहे, मां हुनजी मिटी मूं सां गॾु हुजे हमेशह। अॼु जो ही सम्मेलन आहे, जंहिंखे असां गीता सम्मेलन चऊं था, इन जे करण जो मक़सदु इहो ई आहे त असांजे माण्हुनि खे धर्म जी ॼाण न आहे। असांखे पंहिंजे धर्म जी ॼाण करणु खपे। ऐं इन प्रोग्राम में 52 भगत, महात्माऊं, प्रचारक जेके प्रवचन कंदड़ आहिनि, उहे इन जे करे हिते अॼु मौजूदु आहिनि, जेके थिड़ल रस्ते ते चइजनि, जेके पंहिंजे प्लेटफॉर्म ते न आहिनि, उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आने करे ही प्रोग्राम रचियो वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु पाकिस्तान सदाईं क़ाइमु दाइम रहंदो। ऐं असांजा वॾा मुर्शिद बाबा कुंदन के साहिब बि पाकिस्तान लाइ दुआ घुरदा हुआ। हिन प्रोग्राम में बि ख़ासि करे पाकिस्तान जे लाइ दुआ घुरदासीं। साईं, असांजो धर्म सेखारे थो, सनातन धर्म, त पाण में सभु कंहिंजो मालिक हिकु आहे, सभु कंहिंजो मालिक हिकु आहे। ऐं पाण में प्यार मोहबत, जिते बि रहो, पाड़े वारनि जो ख़्यालु, ऐं जॾहिं तव्हां ॿिए जो ख़्यालु कंदो त हू ख़ुदि जो ख़्यालु कंदो। इन खां सवाइ ॿियो असांजो को प्रचार कोन्हे। इहो सर इहो नई जनरेशन इहो आहे जो ज़ुल्म जे ख़ातिर कृष्ण भॻवान जो सॻो मामू कंसो, पर जेॾी महिल ज़ुल्म जी इहा ॻाल्हि आई त कृष्ण भॻवान पंहिंजे मामे खे बि मारियो, त सच जी फतेह थी, सच जो झंडो बुलंद थी। नई जनरेशन खे इहो ई पैगाम आहे त सच ते हलो, बुराई खां बचो, प्यार मोहबत सां हलो। मुल्क सुर इहो आहे त असां पाकिस्तानी आहियूं, हिते रहूं था। हिन मुल्क में सभु भाउर, कहिड़ी क़ौम जा अपने भाउर आहियूं। असांजो मुल्क आबाद हूंदो, सुखियो हूंदो त असीं बि सुखिया हूंदासीं। सर, मज़हब कंहिंजो बि हुजे, उहो प्यार मोहबत एको सेखारे थो। को मज़हब जेको बुराई नथो सेखारे। हाणे असीं हुन ते पाण केतिरो अमल कयूं था, उहो असांजे मथां आहे। असांखे ख़ुशी आहे, असांजो पाकिस्तान ज़िंदाबाद आहे।
असां पाकिस्तान में समय जेके आहिनि सुख वरिता आहिनि, इन धरती ते ॼायाऊं, इन धरती ते सुखिया थियाऊं। पाकिस्तान जी असांजी ख़ुशी माना ईअं सम्झो पाकिस्तान जी ख़ुशी आहे। असां पाकिस्तान जो हिसो आहियूं। अमन जो पैगाम ॾींदासीं सभिनीनि खे, सभई अमन सां हलूं, हिंदू हुजे चाहे मुस्लमान हुजे, पाकिस्तान सभ जो आहे। असांखे पाकिस्तान में रहंदे बग़ैर भेदभाव जे पूरो पूरो हक़ ॾिनो वञे थो। ऐं अॼोके सम्मेलन में असां पंहिंजे जेको आहे वतन जे लाइ बि दुआयूं घुरंदासीं, घुरियूं बि आहिनि, जीअं असां सभु हिकु एकता सां गॾिजी रहूं पाण में। हाणे रहियो सुवाल सम्मेलन जो, त नौजवाननि उहे अॼु न सुभाणे इन शइ खे फॉलो कंदा, त उन्हनि जे लाइ बि इहो ज़रूरी आहे। त जीअं तव्हांखे कंहिं भाउ असांजे चयो बाबा मां 70 साल में अहिड़ो प्रोग्राम न ॾिठो आहे, पर हाणे जेके असांजा नौजवान ॾिसंदा उहे ईंदा, उहे कराईंदा, ऐं असांजो तव्हांजो पाण में सभु एकता थी रहंदी ऐं एकता सां गॾु हूंदासीं। मज़हबी तौर ते साईं असां वटि फुल अमन आहे ऐं अमन जा पैगाम ॾियूं था। जेको हाणे हिकिड़ी तव्हांजी सम्झ में नथो अचे, कुझु संस्कृति आहे, कुझु हिंदी आहे, कुझु सिंधी आहे, इन में बि अमन जा पैगाम आहिनि ऐं अमन असां वटि ॾिनो थो वञे। त बाबा कंहिंसां बि न उचायो, सभ सां गॾिजी रहो। बिल्कुलु अॼु जो प्रोग्राम हक़ीक़त आहे तमामु ज़बरदस्त आहे। जेका भाई तारीख़ जो मास वॾे वॾो प्रोग्राम आहे। मज़हब जेके बि आहिनि, सभई मज़हब जेके आहिनि, ख़ाली हिंदू मज़हब इहे ई सेखारे थो, इंसानियत सेखारे थो, भाईचारो, मोहबत, हिक ॿिए सां प्यारु करणु सेखारे थो। अॼु जो इहो प्रोग्राम मां काफ़ी दोस्त जेके नौजवान नस्ल आहे, ॿिया दोस्त आहिनि, इहो ई सबक़ु सिखंदा त मसा हिकिड़ा माण्हू इंसानियत, इंसान जा जो क़दुरु करे, मोहबत ऐं प्यार सां हले। असां सभु हिन धरती जा वारस आहियूं, असां पाकिस्तानी आहियूं, सभिनी खे गॾिजी हिते रहणो आहे। तंहिं करे अॼु जो प्रोग्राम ॾाढी ख़ुशी थी आहे। वाक़ई रियली मस्त दादा असांजी यादगिरी में इहो एॾे वॾे पैमाने जो प्रोग्राम तमामु वॾे पैमाने ते थियो आहे। उनजे लाइ असां गीता सत्संग जा पूज हिंदू जनरल पंचायत जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिंजे ताउन सां इहो एॾो वॾो प्रोग्राम मुमकिन थियो आहे करणु। ऐं असांजी तारीख़ में मां सम्झा थो सिंध बलोचिस्तान में कॾहिं एॾो वॾो सुठो प्रोग्राम न थियो आहे। ऐं जेतिरो ख़ूबसूरत प्रोग्राम, जेतिरो मैनेज सिस्टम सां थियो आहे प्रोग्राम और कोऑर्डिनेशन सां थियो आहे, असांजा दोस्तनि असांजी तंज़ीमनि मिली करे प्रोग्राम सुठो क़िस्म ठाहिया। छाकाणि हे प्रोग्राम असांजो न आहे, असांजे हिकु मुल्क जे लाइ हिकु इज़त आहे, असांजे कंट्री जी इज़त आहे। असां जेको कुझु प्रोग्राम कयो आहे, हे असांजी आज़ादी जी हिकिड़ी निशानदेही आहे। त दुनिया असांखे ॾिसंदी की असां हिंदू हिते मिनॉरिटी जेकी आहे न केतिरी आज़ादु आहे और केतिरी सुठो हिकिड़े क़िस्म जे एतिरो वॾो सुठो प्रोग्राम एॾे मतिलबु की असांजे मथां जेकी नेगेटिव असांजी थिंकिंग इन पीपल्स, उहे जेके न सोचंदा इन ॻाल्हि ते की भई एतिरा सुठा प्रोग्राम अगरि मिनॉरिटी करे सघे थी, त लाज़मी आहे की हिननि खे एॾी आज़ादी आहे असांजे मुल्क में। असां पंहिंजे DC साहब और SP साहब और जेके हायर अथॉरिटीज़ आहिनि, उन्हनि जा वॾा मशकूर आहियूं जो उन्हनि असांखे एतिरी सॼी फैसिलिटीज़ अवेल कराइण जो मौक़ो ॾिनो आहे। साईं हीउ प्रोग्राम असांजे शहर जैकाबाद में 31 सालनि खां बाद थी रहियो आहे। हीउ प्रोग्राम गीता संगत ऐं हिंदू पंचायत जी कावशन सां वॾी महिनत खां बाद हीउ प्रोग्राम रथियो आहे। हीउ प्रोग्राम गीता संगत जे तरफ़ां अमन अमान ऐं भाईचारो ऐं मज़हब जे बारे में दर्स इंफॉर्मेशन ॾियणी आहे। असांजी यंग जनरेशन जेका आहे, काफ़ी जेको आहे असांजे मज़हब जे बारे में नॉलेज न अथनि, उन्हनि खे नॉलेज ॾिनी वेंदी त असांजो मज़हब कहिड़ो दर्स थो ॾिए। ऐं पंहिंजो इन खां अलावा असां जेका जिते बि दुआऊं थींदियूं आहिनि, ॿियो टियों थींदो आहे, पहिरियों पंहिंजी सिंध मां, बाद में पाकिस्तान जे लाइ बि असां दुआऊं घुरंदा आहियूं। असां रहूं पाकिस्तान में था, सिंध में था, उनजे लाइ बि गॾो गॾु असां दुआऊं घुरंदा आहियूं। बिल्कुलु सही, गीता आई मोहबत जो न। गीता जिते बि तव्हां ॿुधायो, तव्हांजे मुस्लिम कम्यूनिटी में हद खां वधीक माण्हू गीता पढ़ियल आहिनि। गीता आई दर्स मोहबत जो। इन पैगाम सां अमन भाईचारे जो दर्स ॾिनो थो वञे पियो। हे गीता सम्मेलन जो जैकाबाद में थियो आहे, 1985 में थियो, वरी हाणे 2016 में थियो आहे। गीता सोसाइटी, गीता संगत ऐं तव्हांजो हिंदू जनरल पंचायत जे तावन सां हीउ प्रोग्राम जेको जैकाबाद में करायो वियो आहे। ऐं इन में 12 संत खोड़ आहिनि, सॼे सिंध खां संत आया आहिनि, सम्झो पाकिस्तान खां संत आया आहिनि, जेके अमन ऐं भाईचारे जो संत माना दर्स ॾींदा। सूफ़ी अज़म सां हुननि जो तालुक़ु आहे, ईअं सम्झो हुननि जो जहिड़े आहे उहो न आहे। इन हिसाब सां हुननि जो सुठो दर्स ई आहे जेको सुठो सॼे सिंध लाइ सुठो दर्स वेंदो। भाईचारे सां रहणु खपे, हिंदू मुस्लिम भाईचारे सां ई रहनि था ऐं भाईचारे सां रहंदा। इन सां प्रोग्राम सां अञा जेको हे प्रोग्राम थियो आहे, अञा वधीक हुनखे फ़ाइदो थींदो। ईअं सम्झो हा, इन प्रोग्राम में दर्स ई ॾिठो, अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो थो वञे। इन प्रोग्राम में वेड़ या हे हो काश न आहे, प्रोग्राम थींदो। गीता सम्मेलन इहो आहे, गीता में इंसानियत जो दर्स ॾिनो वेंदो आहे। इंसानियत जी ॻाल्हि करे असांजी गीता में जेको इंसानियत जी ॻाल्हि कई वेंदी आहे। असांखे हिते मुकमल आज़ादी आहे। असां हर फंक्शन, हर जेको त्योहार आहे पंहिंजो
वॾे धाम धूम सां ई मल्हाईंदा आहियूं। असांखे कोई सख़्ती आहे हे कुझु बि न आहे असांजे मथां, का ॻाल्हि न आहे। इन करे असां प्रोग्राम सभु जेके बि आहे, हाणे शिव जो मेलो असां 3 ॾींहं मल्हायोसीं, उन खां पोइ अॼु वरी मथां होली अचे थी। असांजा सभु प्रोग्राम जेको आहिनि टॉप ते सुठा थींदा आहिनि, तमामु सुठा हिते। 12 स्पीकर बि आहिनि जेके हिन खे सुठे तरीक़े सां ब्रीफ कंदा ऐं सुठो फ़र्क़ु पवंदो। हे जो मजमू ॾिसो था, इहा एकता जी निशानी आहे। हुनखे अहसासु थींदो त जंहिं हेॾो फंक्शन करायो आहे उन्हनि जे कोई ज़ाती मुफ़ाद न आहे, पर असांजे फ़ाइदे लाइ आहे। भाईचारे जी ॼाण मिले थी, एकता जी ॼाण मिले थी त वॾनि जी कीअं इज़त कजे, ॿिए मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कीअं रवैया रखजनि, हर हिकु तरह जी ॼाण मिले थी। हिन हिसाब सां इन महिल रिविजन कंदो रहे। काफ़ी टाइम खां पोइ थियो आहे इहो प्रोग्राम, अॻे 86 में थियो हुयो, जेको हिन 30 साल खां पोइ थियो आहे ऐं वॾी कोशिशि सां थियो आहे। आईंदा बि इहे प्रोग्राम 2-3 साल थींदा रहनि, त जीअं कंहिं शइ खे रिवाइज़ कबो आहे, काई शइ विसरी वेंदी आहे त उनखे यादि कराइणु घुरिजे। जो मुख़्तलिफ़ मीडिया अची विया आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़्याल फिरी विया आहिनि, हे मज़हब जे पासे ॾाढो घटि थी वियो आहे ऐं मज़हब हिते सुठी शयूं सेखारे थो। उन लाइ इहे प्रोग्राम थियणु ज़रूरी आहे ऐं आईंदा बि थींदा रहनि प्रोग्राम। ऐं असां गवर्नमेंट आहे पाकिस्तान ऐं सिंध जा वटि शुक्र आहे, उन हर प्रोटोकॉल ॾिनो आहे। सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू खां पंहिंजे वापडा हिसाब सां हर शइ जी असां ख़ातिरी कई आहे, ख़्यालु कयो असांजो। प्रोग्राम रखियो आहे, पूरे सिंध या पाकिस्तान माण्हू हिते आया आहिनि। गीता सम्मेलन मक़सदु आहे कृष्ण जनम जो अवतार आहे, माना सुठी मनाऊं था। गीता कृष्ण में ॼाण ॾिए थो, मोहबत सां रहो, पंहिंज भाई में रहो, नफ़रत दिलि में न रखो। मुल्क जी असां पंहिंजे सिंध जी तरफ़ रहिया पिया आहियूं, असांखे त को तकलीफ़ न आहे। ऐं गीता सम्मेलन श्री कृष्ण भॻवानु इहो चयो आहे, हर माण्हू में मोहबत जगाओ, प्रेम जगाओ ऐं भेदभाव न रखो। भेदभाव जी नफ़रत बेकार आहे, मोहबत जगाओ। इहा असांखे कृष्ण भॻवान जी ॼाण मिलियल आहे। ऐं असांजे हिंदू धर्म में ही मान हिकु श्रीमद भगवत आहे, मान पुस्तक आहे, जंहिंजी असां मानता करूं था ऐं जंहिंजे मञूं था ऐं पूॼा कृष्ण भॻवान जे असां वचननि ते हलूं था। ॾिनो इहो मोहबत जो पैगाम आहे। इहो चयो आहे त रहो जाते बि मोहबत सां रहो, नफ़रत न रखो। नफ़रत बुरायूं इहे बेकार आहिनि ऐं गंदियूं शयूं आहिनि, सुठी शइ रहण सां बहितर आहे। इहो प्रोग्राम दुनिया खे मैसेज ॾिए थो त मोहबत में रहो ऐं असां पाकिस्तान में ख़ुशि रहूं था। मोहबत आहे, प्रेम प्यार, असां कोई मुल्क में तकलीफ़ न आहे, असां हिते बहितर रहूं था, सुठी तरह रहूं था। बिल्कुलु असां पाकिस्तान दुआ घुरंदासीं। असांजी सरज़मीन आहे, वतन आहे, जनम भूमि आहे। असां जनम भूमि सभु खे में महीना रखी वई आहे, जनम भूमि जी मानता रखी वई आहे। जिते असां जनम वठे थो असांजो जनम भूमि आहे, असांजो इहो जनम भूमि आस्थान आहे। ॾाढो ज़बरदस्त, माना इहे प्रोग्राम थियणु खपनि अवेयरनेस लाइ। हर मज़हबी हिसाब सां हर कंहिं लाइ ॾाढो सुठो प्रोग्राम आहिनि इहे, ऐं इहे थियणु खपनि। मज़हबी हिसाब सां पंहिंजे मज़हब जी अवेयरनेस ॾियणु, असांजो मज़हब असांखे छा सेखारे थो, उनजे हिसाब सां इहे प्रोग्राम हली रहियो आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम हर शहर में थियणु त वधीक बहितर आहे, छाकाणि इहो मज़हब सेखारे थो असांखे सभ सां प्यारु करणु। इन त सिर्फ़ु पंहिंजे मज़हब सां सभ सां प्यारु करणु सेखारे थो। बिल्कुलु इहो ई मक़सदु आहे त माना जंहिं मुल्क में असां रहूं था उन सां पहिरियों प्यारु करूं। छाकाणि इहो न आहे त बिल्कुलु मुस्लिम न आहियूं असां या हिंदू आहियूं त असांखे सिर्फ़ु हिंदुनि सां प्यारु करणु खपे, न। मज़हब सेखारे थो सभ सां प्यारु करूं। मेन मक़सदु इहो ई आहे, सभ सां प्यारु करो, हिकु जेतिरो प्यारु करो। छाकाणि सभु खे ठाहियो अलाह भॻवानु हिकु। असांजो मुल्क सभ खां वधीक सुठो आहे, हर शइ हिते आहे। थोरो घणो हिते क्रिएटिविटी अचे, अहिड़ा प्रोग्राम थियनि जीअं अवेयरनेस माण्हुनि खे अचे। मतिलबु इन क़िस्म जो प्रचार थियल आहे की असांखे हर कंहिं सां, चाहे नंढो हुजे चाहे वॾो, जहिड़ो बि हुजे, चाहे मुस्लिम हुजे चाहे क्रिश्चियन हुजे, सभ सां इक्वली प्यारु करिणो आहे, हिकु नमूने सुठे नमूने सां। इहो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, माना असां पहिरियों दफ़ा माना इहो ॾिठो आहे। असां वेंदा आहियूं अलॻि अलॻि लेडीज़ जा, कुझु हाणे जेंट्स ऐं लेडीज़ माना गॾु थिया आहिनि। ॾाढो सुठो माना प्रोग्राम, उन्हनि जे लाइ हर शइ माना हर सहूलियत, एकता भाई माना जीअं एकता चाढ़ो हूंदो आहे ऐं सभिनि जे लाइ भलाई सोचणु, कंहिंजे लाइ ग़लति वीचार न करणु, सभ सां हिकु जहिड़ो प्यारु करणु, या मुस्लमान या हिंदू माना कोई बि हुजे न, हिकु जहिड़ो ई सभिनी सां हलिजे। आदर भाव उनजे लाइ हिकु जहिड़ो ई रखिजे। असांखे इहो सेखारियो वियो आहे हिते हरदम जेको आहे पाकिस्तान में रहिया पिया आहियूं, असांजो पाकिस्तान ई हिते आहे, सभु कुझु हिते ई आहे, हर शइ माना हिते ई आहे। पर माना लेकिन एकता हुजे, एकता असां में हाणे थियणु लॻी आहे। हाँ, इहो ई ॿुधायो वञे थो, जेको बि आहे माना अमल इन ते असां कयूं। जे आया आहियूं त असां इन मां लाभ वठी अमल करियूं, पंहिंजी माना भलाई असां चाहियूं था, असां सुख चाहियूं था हिते रही करे पाकिस्तान में, त इतां ई असां लाभ वठूं, इतां ई असांखे माना सुख ऐं शांती अंदरि जो चवंदा सुख असांखे उतां ई माना मिले थो, असांखे इन्हनि सां ई हाणे मिले थो। जीअं संत महात्मा तव्हांजा बि कोई हूंदा आहिनि दरवेश या कुझु, इन्हनि मां असांखे वॾी ॼाण मिले थी, कंहिंसां कीअं हलणु खपे, कंहिंसां कीअं हलणु खपे, उहो वॾो वॾो माना असांखे राज़ मिले थो। साईं, हे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त जेका बाद में अॻे बि थियो आहे प्रोग्राम, हे ॿियों दफ़ो थिए थो। हे असांजो प्रोग्राम चऊं था त हमेशह थींदो रहे। असांखे सरज़मीन इहा ई चए थी त मोहबत रखो, मोहबत ई कंदा रहो, पाण में भाईचारो रहे,
हिंदू मुस्लमान जो कोई बि असां में भेदभाव न हुजे, मोहबत ई कंदा रहूं, बसि इहा असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असांजी दिलि एॾी वधी वई आहे, मां तव्हांखे चई नथो सघां। यकीन कयो ॾाढी दिलि खे ख़ुशी थी आहे। अलाह कंदो त हीउ प्रोग्राम हमेशह थींदो रहंदो ऐं मोहबत इहा हलंदी रहंदी हमेशह जे लाइ। असां चवंदा त हमेशह ईअं गीता सम्मेलन थींदो रहे ऐं हर कंहिंखे पंहिंजे मज़हब जी ॼाण थिए थी पई, असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी पई। ऐं हमेशह हिक ॿिए सां प्यार हुजे, माण्हू मज़हब जे बारे में न ॾिसे, हिंदू या मुस्लिम आहे, हर कंहिंखे पंहिंजो पाण खे प्यार करणु घुरिजे। जी जी बिल्कुलु आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी पई। जीअं हे मेला मलाखड़ा थियनि था पिया, हमेशह थींदा रहनि ऐं ॾाढी सुठी ख़ुशी महसूस थिए थी पई। सही पूरी पाकिस्तान जा हिते माण्हू अचनि था, सिंध पंजाब बलोचिस्तान इलाइक़ा तो काथो परे परे जा माण्हू अचनि था, कराची हैदराबाद सखर कोयटा परे परे जा माण्हू हिते अॼु शरीक थी करे जेको आहे त ॾाढो जेको आहे त हिक ॿिए सां मेल मिलाप बि करनि था ऐं ॾाढो जेको आहे ख़ुशी महसूस करनि था पिया। हीउ प्रोग्राम जेको आहे त उनजे लाइ ॾाढो हिकिड़ो जेको आहे सुठो सुठो दर्श ॾिए थो। सेखारीनि था त अहिड़ो कर्म न कयो, माना एॾो माना विड़ो न कंहिंसां, सभ सां प्यार कयो, मोहबत कयो, झगड़ो न कयो, ॾिसो ॿुधो बि माना चओ न कुझु, सब्र करिणो आहे, प्यार जी वाणी हलायो, प्यार जो भई सत्संग ॿुधो, जाॾे काॾे वाणी फेरायो, वचन घर वारनि सां सुठो हलो, ॿारनि सां सुठो विवाह रखो, इनजे करे माना इहो प्रोग्राम ठाहियो अथऊं। असांखे हिते अचण सां ॾाढी ख़ुशी मिले थी, असांखे ॾिसूं था हिते ॾाढो मज़ो अचे थो, माण्हू ॾिसूं था, सॼा रिश्तेदार मिलूं था, जिते असांखे एॾो टाइम सां असां न मिलिया आहियूं, उन्हनि सां असां हाणे मिलूं था, असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए, हिक ॿिए खे ॾिसी करे, दोस्तनि खे ॾिसी करे, माइटनि खे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थिए थी। प्यार सां रहूं, हिक ॿिए सां गॾिजी रहूं, पाण जी इज़त, हिक ॿिए जी इज़त करूं, असां हुनजी इज़त कंदासीं, छो न असां पहिरियां ई असां ई कयूं, पहिरियों असां वञूं हुनजी इज़त करूं त पोइ बाद में असांखे इज़त मिलंदी, वधीक मिलंदी, इहा असांखे आसरो रहंदो, वधीक मिली सघे थी असांखे इज़त। मैसेज इंसान खे इहो ज़रूर न असांखे मैसेज मिले, असांखे पाण मैसेज हासिल करणु खपे त असांखे इन मां इहो मैसेज मिले थो, पंहिंजे दिमाग़ में इहो विहारणु खपे त असां हिक ॿिए सां आपस में प्यार सां रहूं, प्रेम सां रहूं, गॾिजी रहूं, हर शइ हिक ॿिए सां शेयर करूं, अकेलाई खां असां परे थी वेंदासीं। बिल्कुलु भाईचारे में मोहबत प्यार सां रहो ऐं प्यार सां रहूं था। हिन दर्स खे एकता जो दर्स चई सघूं था, छो जो श्रीमद भगवत गीता हिकु असां सनातन धर्म जो एकता जो शास्त्र आहे, जंहिंजी पूरी दुनिया में श्री कृष्ण भगवान और भक्त अर्जुन उन्हनि जी रूढ़ियाण थियल आहे, जेका हर इंसान सां वाबिस्ता आहे। हर इंसान जॾहिं कंहिं बि मामले में मुंझे थो, परेशान थिए थो, तॾहिं श्री कृष्ण भगवान असांजी रहबरी करे थो और उन श्रीमद भगवत गीता द्वारा असांखे इंसानियत जो दर्स ॾिए थो। हू चए थो त कॾहिं बि अजायो बेकार वेहणु, अजायो बेकार ॻाल्हाइणु, इहो सभु इंसान जी भुल आहे। इंसान आयो आहे प्यार विराइणु, इंसान आयो आहे कुर्ब विराइणु, इंसान आयो आहे मोहबत विराइणु, और जेके मोहबतूं विराइनि था उहे ई मालिक खे प्यारा लॻनि था, उहे ई अलाह साईं खे प्यारा लॻनि था। असांजो श्री कृष्ण भगवान हमेशह इहो ई सेखारे थो, अहिंसा परमो धर्म। कॾहिं बि कंहिंखे सतायो न, कंहिंखे परेशान न कयो, कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, सभ जी ख़िदमत कयो। और हक़ीक़त बि ईअं आहे, हीअ श्री गौशाला जे कबाबाद में अॼु मालिक जी वॾी महिर वसी आहे, जो परे परे खां केतिरनि ई शहरनि खां हिते प्रेमी सजन अची करे उहो सचो दरस वठनि था, उहो रूहानी दरस वठनि था, जंहिंमें ख़ल्क़ ख़िदमत मिले। हक़ीक़त बि ईअं आहे, साईं असांजा शाह साहब फरमाइनि था, ख़ल्क़ ख़िदमत खां वधीक बहितर न आहे बंदगी। तो असां सभ खे हर इंसान ज़ात सां मोहबत करणु खपे, प्यार करणु खपे, हर हिक जे अॻियां उहो कुझु इख़लाक़ रखूं जीअं उन मालिक खे बि वणूं और इंसाननि जी बि ख़िदमत करे सघूं। जेकॾहिं मज़हबी भाईचारो ऐं साहब वारो माहौल तरक़ी वठे थो, उहो हथी वठे थो, त ज़ाहिर आहे उन जा असरात सॼे माशरे ते पवंदा ऐं भाई पीउ वारो हिकु रवादारी वारो माशरो क़ाइमु थी पवंदो। ऐं अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं करण सां न सिर्फ़ु इन्हनि कोशिशुनि लाइ हिंदू कम्यूनिटी खे, पर हर मज़हब सां तालुक़ रखंदड़ उन मुल्क में रहंदड़ हर माण्हू ते इहो फ़र्ज़ु आहे थो थिए त अहिड़े क़िस्म जी मज़हबी रवादारी ऐं साहब वारी माशरो क़ाइमु करण जे लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं
पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।